शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल बाद सम्झो वियो त पीपल्स पार्टी ख़त्म थी वेंदी। अॼु राजा फैसल मुमताज़ राठौड़ जे हलफ़ बाद चई सघिजे थो त पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में सियासत बहाल करे छॾी। साज़िश तहत आज़ाद कश्मीर में पीपी जे मैंडेट ते ॿ भेरा धड़ो हंयो वियो। असां लाइ ही 6 महीननि जी हुकूमत वॾो इम्तिहान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुज़फ़राबाद में तक़रीब के ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त आज़ाद कश्मीर जे अवामी मसइलनि जे हल लाइ राजा फैसल मुमताज़ राठौड़ खे जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां वठी ॾींदासीं। आज़ाद कश्मीर जी हुकूमत बंदि कमरनि में वेही न हलाईंदासीं। आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब ऐवान सदर मुज़फ़राबाद में थी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शिरकत गुज़िरियल अनवारुल हक़ खे बेतमादी रिथ ज़रिए हटाए वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म खे मुबारकूं। नेक ख़्वाहिशुनि जो बिज़ार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अवाम जी भलाई लाइ आज़ाद कश्मीर जी हुकूमत सां गॾिजी कमु करण लाइ पुरज़म आहियूं। आज़ाद कश्मीर हुकूमत जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन सहकार कंदी। अपोज़िशन इत्तेहाद तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान तरफ़ां 27वीं तरमीम ख़िलाफ़ पार्लियामेंट हाउस खां सुप्रीम कोर्ट ताईं रैली। वकीलनि जी बि वॾी अंग में शिरकत। 27वीं तरमीम ख़िलाफ़ नारेबाज़ी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौर चयो आहे त हुक्मरान 27वीं तरमीम तां ध्यानु हटाइण लाइ 28वीं तरमीम आणण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। को बि पाण खे आइन ऐं कानून खां मथां न सम्झे। हुकूमतूं ईंदियूं ऐं वेंदियूं रहंदियूं आहिनि। असां चाहियूं था त मुल्क ऐं जमहूरियत रहे। मकानी निज़ाम या सूबनि जे हक़नि बाबति फ़ैसिला करण खां अॻु अवाम खे इतमाद में वरितो वञे। असद केसर चयो त असां अमली तौरु आइन खे बहाल करणु चाहियूं था। जदोजहद करे रहिया आहियूं। पीटीआई बानी जो मेरिट ते फ़ैसिलो करे खेसि आज़ादु कयो वञे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल ट्रम्प जे 20 नुकाती गज़ा अमन मंसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान समेत 13 मेंबर मुल्कनि ठहरा जे हक़ में वोट ॾिनो। चीन ऐं रूस ठहरा ते ख़दशनि जो इज़हार कंदे वोटिंग में हिसो न वरितो। रूस ऐं चीन चयो त गज़ा फ़लस्तीनी अवाम जो आहे, कंहिं ॿिए जो नाहे। हमास बि ठहरा खे रद्द करे छॾियो। मंसूबे तहत सदर ट्रम्प जी अॻुवाणी में बोर्ड ऑफ पीस गज़ा जे उबूरी इंतज़ामी ऐं नए तामीरी निगरानी कंदो। मंसूबे में आलमी इस्तेहकाम फोर्स जी मुक़ररी, हमास खां हथियार फिटा कराइण, नए तामीर ऐं मुस्तक़बिल में फ़लस्तीनी रियासत जे इम्कानी रस्ते जो ज़िक्र शामिल आहे। ठहरा जी मंज़ूरी ते सदर ट्रम्प जूं सॼी दुनिया खे मुबारकूं। पाकिस्तान ट्रम्प जे गज़ा मंसूबे जी आजा करे छॾी। सलामती काउंसिल में ख़िताब कंदे पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो त अमन मुआहदे सां गज़ा में जंग जो ख़ात्मो थियो आहे। असांजो बुनियादी मक़सदु गज़ा में मासूम फ़लस्तीनी जे क़त्लेआम खे रोकथाम ऐं गज़ा मां इसराइली फोर्स जे मुकमिल वापसी आहे। फ़लस्तीनी रियासत जो क़याम असांजो मक़सदु आहे। फ़लस्तीनी रियासत जे गादी जो हंधु अलक़दस हुजणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प सऊदी अरब खे F-35 वेढ़ाक जहाज़ विकिरो करण जो ऐलान करे छॾियो। ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रम्प चयो त सऊदी वली अहद अॼु अमरीका पहुची रहियो आहे। असां सऊदी अरब खे F-35 वेढ़ाक जहाज़ विकिरो कंदासीं। रिपोर्ट मूजिबि सऊदी अरब 48 F-35 जहाज़ ख़रीद करणु चाहे थो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान अॼु व्हाइट हाउस में सदर ट्रम्प सां मुलाक़ात कंदो। व्हाइट हाउस में सऊदी वली अहद जी आजा जूं तयारियूं मुकमिल। केपी में सिक्योरिटी फोर्सेस जूं ॿ धारदार कार्रवाइयूं। भारत इंस्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे सरबराह समेत 15 खारजी मारिजी विया। ISPR मूजिबि 15 ऐं 16 नवंबर ते सिक्योरिटी फोर्सेस कराची ऐं दत्ताखेल वारनि इलाइक़नि में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशंस कया। दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे सरायती अंदाज़ में निशानो बणायो वियो। हिकु कार्रवाई में 10 ऐं ॿी कार्रवाई में 5 खारजी मारिजी विया। कराची में ऑपरेशन दौरान मारिजी वियल खारजी दहशतगर्दनि जो सरबराह आलम महसूद बि शामिल आहे। ISPR जो चवणु आहे त इलाइक़े में भारती इंस्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं घर वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन्स ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल, 7 ज़ख़्मी। सेवण भरिसां ॻोठ अली मुराद पंजो थो वटे ज़मीन जी तकरार तां जतोई ऐं पंजो था धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में शहाबुद्दीन उर्फ़ चोटो जतोई क़त्ल, संदसि भाउ मुश्ताक जतोई समेत 4 ॼणा मरणी, लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। डॉक्टर्स मूजिबि ज़ख़्मी मुश्ताक जतोई जी हालत गणती जोगी आहे। खेसि ICU वार्ड में मुंतक़िल कयो वियो आहे। गोसपुर भरिसां भया बिरादरी जी ॿिनि धुरनि में जहिड़ो, यार मोहम्मद उर्फ़ यारू भयो क़त्ल, 3 ॼणा ज़ख़्मी। वाक़ियो फारम मां मछी मारण तां पेश आयो। धुरनि में शिकताण बरक़रार। जैकाबाद में मुड़ुस ज़ाल खे क़त्ल करण बाद लाश वाह में उछलाए छॾियो। मुलादा थाणे जी हद ॻोठ नवाज़ जाकिर में जवाबदार राशिद गोरचाणी। 25 वरनि जी ज़ाल हुसना खे क़त्ल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश हथ करे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो।
मीरपुर माथिलो में चोरी के इल्ज़ाम हेठि पकड़ियल 2 नौजवाननि ते तशद्दुद वारी वीडियो वायरल। वीडियो में 2 नौजवाननि के टंगियल ऐं माण्हुनि जे हजूम खे ॾिसी सघिजे थो। शादी हाल के मालिक नदीम कुरैशी जो चवणु आहे त नासिर ऐं सुल्तान के चोरी कंदे पकड़ियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान मथां तशद्दुद कंदड़ जवाबदार नदीम कुरैशी के गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। जैकाबाद में बदअमनी खिलाफ़ वापारियुनि जो एहतजाज। क़ौमी शरारती धरणो हणी टायरनि खे बाहि, ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बदअमनी चोट चढ़ियल आहे। रोज़ानो वापारियुनि खे निशानो बणाए पियो वञे। ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे अमन बहाल करण जो मुतालबो। लाड़काणो शहर गटरनि जे पाणी हेठि। शहर के मुख्य SSP चौक ते गंदो पानी तलाउ जो ॾेख ॾियणु लॻो। शहरनि खे अचवञ में मुश्किलातूं। इंतज़ामिया गाइब। शहरनि जो चवणु आहे त लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी अरबे रुपया बजट हुजण बावजूद शहर के मुख्य रोड ते पानी बीठल आहे। अचवञ में मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। टे मुल्की T20 सीरीज़ अॼु खां रावलपिंडी में शुरू। सीरीज़ में पाकिस्तान, श्रीलंका ऐं ज़िम्बाब्वे जूं टीमूं शामिल। इब्तिदाई मैच में पाकिस्तान ऐं ज़िम्बाब्वे जूं टीमूं आमो साम्हूं।